Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. लुटियल पैसो क़ौमी नाणे में जमा करायो, सुभाणे इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। इस्तीफ़ा ॾियण लाइ बि जुरत ऐं किरदार जी ज़रूरत हूंदी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब दौरान चयो आहे त 31 डिसेंबर खां पोइ 31 जनवरी बि गुज़री वई। अपोज़िशन वारनि न लॉन्ग मार्च कयो, न इस्तीफ़ा ॾिनी ऐं न वरी माण्हुनि खे गॾु करण में कामयाब थिया। अपोज़िशन वारनि में हिमत हुजे हा त एनआरओ वठी परदे फरार न थियनि हा। लॉन्ग मार्च जूं धमकियूं ॾींदड़ हाणे सेनेट इलेक्शन विढ़ी रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, नवाज़ शरीफ़ ऐं संदसि ख़ानदान क़ौम जो लुटियल पैसो वापसि कनि। असां ॿुधाईंदासीं त इस्तीफ़ा छा हूंदी आहे, बसि थोरो सबुरु करियो। नवाज़ लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। मरियम नवाज़ वज़ीर आज़म ते तंज़ कंदे चयो त असां जूं इस्तीफ़ाऊं ईमानदार शख़्स जीअं न हूंदियूं जो स्पीकर घुराए त ग़ाइब थी वञूं। इन खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त नून लीग समेत समूरियूं पार्टीज़ इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च ते मुतफ़िक़ आहिनि। इस्तीफ़ाउनि जी तारीख़ जो फ़ैसिलो 4 फरवरी ते PDM कंदी। बिलावल बेअतमादी रिथ वारी तजवीज़ पेश कई त उन ते बि बहस कयो वेंदो। मौजूदा हुक्मरान अवाम ते अलाह जो अज़ाब आहिनि। इमरान ख़ान वज़ीर आज़म थियण खां पोइ बि कुझु न सिखियो। संदसि तरजीह अवाम जा मसइला हल करणु न पर अपोज़िशन खे टारगेट करणु आहे। सिंध में मकानी चूंडूं आदमशुमारी जे नतीजनि खां पोइ थी सघनि थियूं। सिंध सरकार जो इलेक्शन कमीशन आरो मौक़िफ़। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत में इजलास दौरान सूबनि मकानी चूंडुनि बाबति मौक़िफ़ पेश करे छॾियो। ज़रियनि मूजिबि पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमतुनि सेप्टेंबर में मकानी चूंडूं कराइण जे फ़ैसिले बाबति आगाह कयो। सिंध, बलोचिस्तान ऐं इस्लामाबाद जे नुमाइंदनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त आदमशुमारी जे नतीजनि खां पोइ मकानी चूंडूं कराए सघजनि थियूं। ज़रियनि मूजिबि सूबनि जो वाज़े मौक़िफ़ साम्हूं न अचण बाद इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि जी तारीख़ जो फ़ैसिलो कंदी। हिन वक़्तु हर पासे अमुन जो हथु वधाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं भारत खे कश्मीर जो पुराणो तकरार हल करणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो आहे त कश्मीर मसइलो कश्मीरियुनि जी ख़्वाहिशुनि मूजिबि बावकार तरीक़े सां हल थियणु घुरिजे। कश्मीर में इंसानी अलमीअ खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचणु घुरिजे। आर्मी चीफ जो जी पायलट जी 144 पासिंग आउट परेड जी तक़रीब खे ख़िताब। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान अमुन पसंद मुल्क आहे ऐं अमुन लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पुरअमन हुअण जी ख़्वाहिश खे असांजी कमज़ोरी न सम्झो वञे। पाक फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे खे मोड़ण लाइ मुकमल सलाहियत रखे थी। पाकिस्तान ऐं बरतानिया में ॾोहारियुनि जी हवालगी बाबति मुआहिदो जल्द मुकमल करण ते इतफ़ाक़। इस्लामाबाद में बरतानवी हाई कमिश्नर जी वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सां मुलाक़ात। शेख रशीद चयो आहे त बदकिस्मतीअ सां ग़रीब मुल्कनि मां पैसो लुटींदड़ अमीर मुल्कनि में पनाह वठंदा आहिनि। अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जो ॾोह कंदड़नि खे किथे बि पनाह न मिले। बरतानिया ऐं पाकिस्तान खे राब्ता वधीक तेज़ करण जी ज़रूरत आहे। सेनेट चूंडुनि दौरान हॉर्स ट्रेडिंग ऐं वोट्स जी ख़रीदारी तोड़े विकिरे खे रोकण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। अपोज़िशन ओपन बैलेट ज़रिए चूंडुनि ते मुतफ़िक़ छो नथी थिए। सुप्रीम कोर्ट जा सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते रिमार्क्स। पीपल्स पार्टी सेनेटर रज़ा रब्बानी चयो आहे त हुकूमत साॻिए मामले ते आईनी तरमीमी बिल आणण जो फ़ैसिलो कयो आहे। आईनी तरमीमी बिल पार्लियामेंट में पेश थियण ताईं अदालत रेफरेंस ते कार्रवाई रोके त जीअं ॿ इदारा आम्हूं साम्हूं न थियनि। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾिना त आईनी तरमीम पेश थिए या न अदालत खे तशरीह करण जो इख़्तियार आहे। आइन कंहिं बि मेंबर खे पार्टी लाइन जे ख़िलाफ़ वोट ॾियण खां नथो रोके। साबित करणो पवंदो त पार्टी लाइन ख़िलाफ़ वोट ॾींदड़नि ज़मीर जी सौदेबाज़ी त न कई। सुप्रीम कोर्ट अमेरिकी सहाफ़ी डेनियल पर्ल क़त्ल केस जे जवाबदार उमर शेख खे डेथ सेल मां फौरी तौर कढण जो हुकुम ॾेई छॾियो।
जवाबदार खे 2 ॾींहनि ताईं आम बैरक में रखण बाद सरकारी रेस्ट हाउस मुंतकिल करण जी हिदायत, जिते उमर शेख ऐं संदसि घर भाती सुबुह 8 खां शाम 5 वॻे ताईं गॾु रही सघंदा। जवाबदार खे इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन जी सहूलियत न ॾियण जो हुकुम। उमर शेख जे घर भातियुनि खे सरकारी ख़र्च ते पुरसकून रिहाइशगाह ऐं ट्रांसपोर्ट फ़राहम करण जो बि हुकुम। ॿुधणीअ दौरान वफ़ाक़ ऐं सिंध सरकार उमर शेख जी आज़ादीअ ते ॻणिती ज़ाहिर कई। अटॉर्नी जनरल चयो त उमर शेख को मामूली ॾोहारी नाहे। डेनियल पर्ल जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि सॼे मुल्क खे दहशत में मुब्तला करे छॾियो हो। जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾिना त सूबाई हुकूमत वटि जवाबदारनि खे हिरासत में रखण लाइ को बि मवाद नाहे। वफ़ाक़ वटि जवाबदारनि ख़िलाफ़ मवाद आहे त अदालत में पेश करे। इहा बदनीयती आहे जो जवाबदारनि खे हिरासत में रखण जा बार बार हुकुमनामा जारी कया विया। सुप्रीम कोर्ट नैब ऐं FIA खे पेशावर BRT मंसूबे जी जांच खां रोके छॾियो। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जी दरख़्वास्त ते पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार। अदालत FIA खे जांच खां रोकण वारे उबूरी हुकुमनामे में 1 महीने जी वाध करे छॾी। सुप्रीम कोर्ट चयो त BRT मंसूबे जी समूरनि इख़्तियारनि खां मंज़ूरी वरिती वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में कोरोना वैक्सीनेशन जो आगाज़ करे छॾियो। इस्लामाबाद में हिकु हेल्थ वर्कर खे वैक्सीन करे मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कोरोना वैक्सीन समूरनि सूबनि खे बराबरीअ जे बुनियाद ते ॾिनी पई वञे। पहिरें मरहले में हेल्थ वर्कर्स खे वैक्सीन कई वेंदी। वैक्सीन जा 5 लख डोज़ फ़राहम करण ते चीन जा थोराइता आहियूं। शहरी कोरोना खां बचाव लाइ मास्क लाज़मी इस्तेमालु कनि। सिंध में वैक्सीन जा 84,000 डोज़ पहुचाया विया। सुभाणे खां सिंध में वैक्सीनेशन शुरू कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो मोबाइल फ़ोन हैक थी वियो। सुप्रीम कोर्ट जे तर्जुमान चयो आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे मोबाइल नंबर तां ईंदड़ मैसेजिस गुमराह कंदड़ थी सघनि था। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे मोबाइल तां ईंदड़ पैगामनि खे संदसि पैगाम न सम्झो वञे। अहिड़नि मैसेजिस खे जाली तस्वुरु कयो वञे। FIA इस्लामाबाद जी कार्रवाई। जाली लाइसेंस केस में नामज़द पायलट फहद सुल्तान गिरफ़्तार। FIA मूजिबि पायलट फहद सुल्तान बरतानिया वञण जी कोशिश करे रहियो त खेसि एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वियो। जाली लाइसेंस केस में 40 पायलट्स नामज़द आहिनि। इस्लामाबाद जे श्रीनगर हाईवे ते वफ़ाक़ी मुहतसिब कशमाला तारिक जे मुड़िस ऐं पुट जी गाॾीअ जो कार खे टक्कर। मानसहरा खां ANF जी टेस्ट ॾियण लाइ ईंदड़ 4 नौजवान अजुल जो शिकार। वाक़े जो केस दाख़िल। कशमाला तारिक जो पुटु नामज़द। CCTV फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त प्रोटोकॉल में शामिल गाॾियुनि सिग्नल तोड़ियो। हिकु गाॾी में कशमाला तारिक जो मुड़िस ऐं पुटु सवार हुआ। गाॾी जे ड्राइवर गिरफ़्तारी पेश करे छॾी। वज़ीर आज़म नोटिस वठंदे IG इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। कशमाला तारिक जो चवणु आहे त वाक़ियो हादिसो आहे ऐं हादिसो प्लान करे नाहे कयो वेंदो। घर भातियुनि जो मीडिया ट्रायल कयो पियो वञे। शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। सिंध सरकार कराची में खीर जे अघ में 20 रुपया वाध जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर जे ख़ुसूसी मुआविन डॉक्टर खटूमल जीवन तरफ़ां कमिश्नर कराची ऐं ॿियनि इख़्तियारनि खे खीर अघनि में हथराधू वाध कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। कराची में डेयरी फार्मर्स एसोसिएशन खीर जे सरकारी अघनि खे नज़रअंदाज़ कंदे ऐलान कयो आहे त 11 फरवरी खां खीर वधीक 20 रुपया महांगो कयो वेंदो, जंहिं बाद खीर जो नओं अघु 140 रुपया फ़ी लीटर थी वेंदो। डेयरी फार्मर्स तरफ़ां सरकारी अघ तहत 94 रुपया फ़ी लीटर खीर विकिरो करण खां बि इनकार। मीरपुर ख़ासि वेझो खौफ़नाक हादसे में 4 ॼणा अजल जो शिकार। टनो गुलाम रोड ते गाॾीअ जे टकर सबबि मोटरसाइकिल सवार 4 ॼणा फौत थी विया। फौतुनि में 2 मासूम ॿारला बि शामिल। सुञाणप न थी सघी। लाश दिघड़ी इस्पताल मुंतक़िल।
आबपाशी खाते अदालती हुकुमनि ते ॼाणी वाणी अमल न कयो, छो न तोहिन अदालत जी कार्रवाई शुरू कई वञे। सिंध हाई कोर्ट ज़मीननि ते कब्ज़नि बाबति अॻ भराई रिपोर्ट पेश न करण ते चीफ सेक्रेटरी सिंध आबपाशी खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी खे तोहिन अदालत जा नोटिस जारी करे छॾिया। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह आबपाशी वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं सेक्रेटरी आबपाशी खे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थियण जो हुकुम। सिंध हुकूमत सुभाणे खां दरगाहूं खोलण जो ऐलान करे छॾियो, नोटिफिकेशन जारी। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सुभाणे खां SOPs तहत दरगाहूं ज़ाइरीन लाइ खोलियूं वेंदियूं। दरगाहुनि ते मास्क जे इस्तेमाल ऐं समाजी विथीअ जो ख़ासि ख़्यालु रखण जी हिदायत। दरगाह भिटशाह जी सफ़ाई जारी। दरगाह कलंदर लाल शहबाज जे फ़क़ीरनि पारां ख़ुशीअ में धमाल। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी जी न्याणी बख़्तावर शादीअ खां पोइ मुड़ुस सां गॾु घड़ी ख़ुदाबख़्श पहुची वई। बख़्तावर ऐं संदसि मुड़ुस महमूद चौधरी शहीद बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ार ते गुल रखिया ऐं दुआ घुरी। बख़्तावर भुट्टो ऐं संदसि बर जी हाज़िरीअ दौरान मज़ार में आम माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी, सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम कया विया। सिंध जे 258 असिस्टेंट प्रोफेसर्स खे एसोसिएट प्रोफेसर्स तौर 19 ग्रेड में तरक्की मिली वई। कॉलेज एजुकेशन खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 76 फीमेल असिस्टेंट प्रोफेसर्स बि तरक्की माणे एसोसिएट प्रोफेसर्स बणिजी वयूं। 9 पुलिस ऑफिसर्स खे ग्रेड 17 मां 18 में तरक्की ॾिनी वई। तरक्की माणींदड़नि में गुलाम मुस्तफ़ा, आज़म खान, अरशद ज़ैदी, हमीद अहमद खान, मोहम्मद ज़ुबैर, वजाहत हुसैन, परवेज़ अख्तर बंगश, सैयद सगीर हुसैन ऐं मुख्तार सोलंकी शामिल आहिनि। हम लोग आज स्पेशल यही देखने के लिए आए थे, बच्चों को सब साथ लाए थे कि इलामा इकबाल का मुजस्समा बना है वो देखते हैं, लेकिन देखने में बिल्कुल भी ऐसे नहीं लग रहा कि ये इलामा इकबाल का मुजस्समा है। हमारे मुल्क में तो इतने सारे ऐसे आर्टिस्ट हैं जो कि बहुत अच्छा काम कर सकते थे। मतलब आप इतने बड़े पैमाने पे काम करना चाह रहे हो, इन्हें चाहिए था कि कोई अच्छा आर्टिस्ट लेते जिसके ऊपर अच्छा काम करता। इसे बेहतर तरीके से बनाने की ज़रूरत है। ही मुजस्समो ॾिसी अलामा इक़बाल जो बि रूह तड़पियो हूंदो। लाहौर जे गुलशन इक़बाल पार्क ते अलामा इक़बाल जो मुजस्समो रखण ते सोशल मीडिया ते छिती तनक़ीद बाद इंतज़ामिया हरकत में अची वई। पंजाब जे वॾे वज़ीर मुजस्समो हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। औरतनि अलामा इक़बाल जो मुजस्समो तैयार करे पार्क में रखियो हो। सोशल मीडिया ते तनक़ीद बाद पंजाब हुकूमत तहरुक वरितो। लाश खणण लाइ एम्बुलेंस ॾियण खां इनकार कंदड़ सिंध जे सिहत खाते खंघि, ज़ुकाम ऐं बुखार जी दवाउनि ते ₹1.5 अरब ख़र्च करे छॾिया। सिहत खाते दावा कई आहे त BHUs ऐं RHCs ते गुज़िरियल साल 1 करोड़ 33 लख मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। हैदराबाद में फ़ी मरीज़ खे ₹263 जूं दवाऊं मिलियूं। थर में फ़ी मरीज़ ₹11 जूं दवाऊं वरितियूं। सिहत खाते तरफ़ां सांगड़ में फ़ी मरीज़ खे 3,370 ऐं टंडो अलहयार में फ़ी मरीज़ खे ₹3,208 जूं दवाऊं ॾियण जी बि दावा। कानपुर वेझो कमालाणी जतोई जी ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई ऐं मीर आबिद हुसैन जतोई जी सरपंच में जरगे दौरान 4 खून ऐं ॿियो नुक़सानु साबित थियण ते धुरनि मथां 80 लख रुपया ॾंढ। काज़ी अहमद वेझो नारी जे अॻुवा तां चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जो बि जरगो। इल्ज़ाम हेठि आयल हिक नौजवान ते ॾोह साबित, 5 लख रुपया ॾंढ मुक़ररु। रावती वासी 2 नौजवान कचे जे इलाइक़े मां मुबैना तौर अगवा। वारिसनि केस दाख़िल कराए छॾियो। ज़ुल्फ़कार चाचड़ ऐं अब्दुल फताह चाचड़ जे वारिसनि पारां पुलिस ते क़दम न खणण जो इल्ज़ाम। रावती पुलिस जो चवणु आहे त अगवा जो वाक़ियो पंजाब जी हदुनि में पेश आयो आहे।
मिठी में सस्ते अटे जो सेंटर सिक्योरिटी न हुअण जो जवाब ॼाणाए वक़्त खां अॻु बंदि। सभई शहरनि जो सेंटर बंदि करण ख़िलाफ़ मिठी डीपलो रोड ते धरणो, ट्रैफिक ब्लॉक। मुज़ाहिरीन दाहियो आहे त सेंटर बंदि करे सस्ते अटे लाइ आयल शहरनि खे दरबदर कयो वियो आहे। नोटिस वठी शहरनि खे सस्ते अटे जी फ़राहमी यकीनी बणाई वञे। नवदेरो वेझो ॻोठ पंजूदेरो में ॻोठाणनि क़त्ल जे इल्ज़ाम हेठि जवाबदार खे पकड़े थंभे सां ॿधी छॾियो। पुलिस पहुची जवाबदार खे तहवील में वरितो। थाणे ते लॉकअप। पुलिस मूजिबि जवाबदार पंहिंजे सौट दोदो शेख जे क़त्ल में मुलविज़ आहे, जेको 3 महीननि खां रुपोश हो। सखर में म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण ख़िलाफ़ वापारियुनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो। महरान मर्कज़, विक्टोरिया मार्केट, सब्ज़ी मंडी ऐं गोश्त मार्केट जा दुकान बंदि रखिया विया। वापारियुनि दाहियो आहे त एडमिनिस्ट्रेटर ऐं म्यूनिसिपल कमिश्नर 4.5 सैकड़ो मसवाड़ वधाइण सां गॾु अदालत में बि ग़लति बयानी कई। वापारियुनि मसवाड़ वधाइण वारे फ़ैसिले ते नज़रसानी न थियण जी सूरत में 4 फरवरी ते सखर में मुकमल तौर शटर बंदि हड़ताल करण जो चिताव ॾेई छॾियो। ऐं जाती जी सामूंडी पटीअ में पेट्रोल पीअण जी आदि नींगरीअ जो मामिलो टाइम न्यूज़ ते उथारण बैदि सिहत खाते जी इख़्तियारनि नोटिस वरितो। DHO सिजावल डॉक्टर शहनाज ख्वाजा जी अॻवानीअ में टीम ॻोठ मामू मलाह पहुची नींगरी जन्नत मलाह जे वारसनि खां तफ़सील वरिता। DHO जो चवणु आहे त पेट्रोल पीअंदड़ नींगरीअ जो बहितर इलाज करायो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी बुलेटिन सां गॾु हाज़िर थींदा।